अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में सलाम अर्ज़ु आहे। मां मुंहिंजो बेहद शाकिर मोहबतुनि जो ऐं इहा ई दुआ हमेशह जीअं त मालिक करीम दामे दर में कर में सुख में अव्हांखे सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे ऐं उन खां सवाइ कंहिंजी बि मोहताजी तव्हांखे न हुजे। कोविड-19 जो ज़मानो हले पियो थो ऐं अलाह पाक करम कयो आहे त शयूं आहिस्ते आहिस्ते पुठिते थियनि पियूं त वरी बि पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया ऐं सैनिटाइज़ करिणो आहे, मास्क पाइणो आहे ऐं तंहिंखां सवाइ सोशल डिस्टेंसिंग जेका आहे उनजो बि जेतिरी क़दुरु कोशिशि करे सघिजे उहा पंहिंजी जाइ ते करणु घुरिजे। किसगो में जेके कुझु असां किसा अर्ज़ु कंदा आहियूं दरअसल ज़िंदगी जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजो इम्पैक्ट हूंदो आहे ऐं चाहींदा आहियूं त असां कुझु काज सरनि कुझु को असांखे शयूं सम्झ में अचनि त असुल रीज़न्स चवंदा आहिनि, ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कीअं सम्झणु घुरिजे। हिकु वॾी फ़िलॉसफ़ी न हूंदी आहे ऐं को एॾो को ॾुखियो मौज़ू बि न हूंदो आहे ऐं इहा परवरदिगार जे पारां इनायत हूंदी आहे त शयूं असांखे सम्झ में अचनि थियूं त माण्हू उन शइ जो इज़हार तव्हां ताईं करे सघे। हयाती में चयो वेंदो आहे त जेके ॻाल्हियूं आहिनि से बुनियादी तौर ते ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, या त वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि या त नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। टी का बि ॻाल्हि न हूंदी आहे, या त ॻाल्हि नंढी हूंदी आहे या ॻाल्हि वॾी हूंदी आहे। पर हिकिड़ी शइ फीलिंग्स बि हूंदियूं आहिनि त मतिलबु उहो अहसासु केतिरो आहे त कहिड़ी ॻाल्हि केतिरी वॾी आहे ऐं कहिड़ी ॻाल्हि केतिरी नंढी आहे। असांखे मिसाल तौरु कुझु हादसा हूंदा आहिनि, अलाह माफ़ ॾे करे रब, कंहिंजो को विछोड़ो आहे, मतिलबु का नाराज़गी आहे जेका उहो परचे कोन थो, कंहिंजो को जिस्मानी विसाल आहे, वॾी का बीमारी आहे, नौकिरीअ जो ओचितो हली वञणु आहे, इहे सभु शयूं आहिनि जेके वॾे वॾियूं शयूं आहिनि जेके डेफिनेटली हर कंहिंखे मुतासिर कंदियूं, इहे ज़िंदगी जूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। पर जेके नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते वरी हिकिड़ो अलॻि इम्पैक्ट रखंदियूं आहिनि। मिसाल तौरु वॾी ॻाल्हि त सभिनी लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे, उहो बराबरि हूंदी आहे, पर जेके नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न उहे बि कुझु माण्हुनि लाइ, केतिरनि लाइ तमामु वॾियूं हूंदियूं आहिनि जेके सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे इहो अजीब आहे त हर माण्हू जी पंहिंजी डेवलपमेंट आहे, पंहिंजी नेचुरंस आहे, पंहिंजी परवरिश आहे, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि, त हाणे कीअं चइजे त हू उन ॻाल्हि खे कीअं थो वठे। पर गौर हमेशह हिन ॻाल्हि ते करणु घुरिजे त साम्हूं वारे जी निगाह सां जेकॾहिं मंज़र खे ॾिठो वञे त शायदि शयूं वाज़े थी वञनि। तव्हांखे मूं कुझु गुज़िरियल मीटिंग्स में इहो जुमिलो अर्ज़ु कयो हुयो त जेको मोहबत कंदो आहे उनजे लाइ सॼी दुनिया जी जेका पॉपुलेशन हूंदी आहे, जेका माण्हुनि जी ॻणप हूंदी आहे, हिकिड़ो माण्हू हूंदो आहे। माण्हू कंहिंजे लाइ पूरी काइनात थी सघे थो, पूरी काइनात में हिकिड़ो माण्हू आहे जेका मुकमिल काइनात आहे। त इहे शयूं पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि थियूं। ॻाल्हि नंढी आहे, इम्पैक्ट जो तमामु वॾो ठहे थो ऐं इन खे सोचणु बि घुरिजे त असांजे लाइ जेका ॻाल्हि हैसियत ई कान थी रखे, थी सघे थो त उहो कंहिं ॿिए जे लाइ अलाए केतिरी हैसियत रखंदी हुजे। हिकिड़ो जेको ठेले ते मौजूदु हूंदो आहे, सॼे ॾींहं जो कारोबार करे थो, असांजे लाइ शायदि 400-500-700 रुपए जी हैसियत न हुजे। सोचे सघो था त हिकिड़ी पूरी ॾिहाड़ी 12 खां 14 कलाकनि जी जंहिंमें 500 रुपया बचनि, उनजे लाइ केॾी अहमियत रखंदी हूंदी। नंढी ॻाल्हि आहे, इम्पैक्ट वॾो आहे। हिकिड़ो किसो असां शेयर करणु चाहियां थो। असां घर वारा निकिरंदा आहियूं कॾहिं घुमणु फिरणु, त सभु गॾिजी हूंदा आहियूं, कुझु गाॾियूं हूंदियूं आहिनि, गॾु घुमंदा फिरंदा कंदा आहियूं, टूर्स हूंदा आहिनि, थोरी थोरी किथे पार्टीज़ बि हूंदियूं आहिनि, सभु गॾु घुमंदा फिरंदा जीअं निकिरंदा आहियूं। त हिकिड़े दफ़े सभई घर वारा निकिता ऐं उन्हनि चयो त असां कराची हलूं था ऐं कराची में हली राति बि गुज़ारियूं था, घुमूं फिरूं था ऐं खाई पी मतिलबु पिकनिक टाइप करे मोटी ईंदासीं। त राति जो असां हुते पुॻासीं कराची, त कुझु थकिजी पिया हुया ऐं कुझु चयो त असां आरामु कयूं ऐं सुभाणे सुबुह जो घुमणु निकिरंदासीं। कुझु चयो त न न, राति जो बि असांखे घुमणु घुरिजे। त उन्हनि मां हिकिड़े चयो भला राति जो घुमूं त केॾांहुं हलूं, राति जी मानी त सभु खाई चुका हुआ। त उन्हनि चयो भला हीअं था कयूं, जेका राति जो घुमूं त एयरपोर्ट था हलूं, हली जहाज़ था ॾिसूं। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि थी त केतिरनि चयो यार जहाज़ का शइ आहे, जहाज़ तव्हां को मतिलबु हीअं करे जहाज़ ॾिसंदा आहियो छा? ठीकु आहे, जहाज़ आहे, जहाज़ आहे, इहो को घुमण जी जाइ आहे। किन चयो त न न हलणु घुरिजे, ॾिसूं था एयरपोर्ट हली जहाज़ ॾिसूं था। अच्छा, बहस थी वियो हिकिड़ो, त कुझु माण्हू खिलनि पिया, न उहो खिलनि पिया त यार हाणे जहाज़ जी छॾ भला, हाणे जान छॾ जहाज़ जी, ॿी का ॻाल्हि कर, का ॻाल्हि आहे। बहरहाल मां तव्हांखे ख़बर आहे कुराड़ो माण्हू हिकिड़े कुंड खां वेठो ॿुधां पियो ॿारनि जूं ॻाल्हियूं खिल खिल में, त उन्हनि मां हिकिड़नि चयो बाबा असां वेंदासीं, हिकिड़नि चयो असां सुम्ही पवंदासीं। त जिन चयो वेंदासीं त केरु केरु हलंदो, त हिकिड़े चयो पप्पा त ज़रूरु हलंदा। हाणे पप्पा केॾांहुं वञे, ठीकु आहे भई मां तव्हां सां गॾु हलां थो। असां वियासीं एयरपोर्ट। एयरपोर्ट वञी मां त मथे उहो छित ते सुम्ही पियुसि, जेको एरोड्रोम जी जेको स्पेस हूंदो न होटल जे साम्हूं, उते मां सुम्ही पियुसि। हीअ सभई घुमिया फिरिया, वञी खाधऊं पीतऊं, जहाज़ ॾिठूं, 2-2.5 कलाक लॻा, निंड मां मूंखे उथारियूं, चयूं पप्पा हाणे घर था हलूं। मोटी आयासीं त हिकिड़ी गाॾी हुई, असां वटि हिकिड़ी अहिड़ी गाॾी हुई जंहिंमें मतिलबु जीअं मेडिसिन्स खणिबियूं आहिनि न, पोयां वॾो ढांगो हूंदो आहे ऐं पोइ तालो लॻंदो आहे हुन में पिकनिक हुई। सो फर्श ते रली विछाए हली, सभु वेठा हुजनि गॾु, मां बि वेठो हुजां। त असां वटि घर ते हिकिड़ी न्याणी कमु कंदी हुई, उहा बि वेठी हुई हुते, 14-15 सालनि जी न्याणी, उहा बि हुते सभिनी सां गॾु वेठी, 7-8 माण्हू वेठासीं अंदरि। ईअं ई सभु सफ़रु हले पियो, खिल भोग हले पियो। हीअ मां तव्हांखे सचो वाक़ियो ॿुधायां पियो थो। त मूं महसूसु कयो त अलाए छो मूंखे लॻो त ॼण कीअं मुंहिंजे पेरनि ते हथु रखियो।
त मां जो ॾिठो ईअं त ॿियो त केरु कोन, उहा नंढड़ी हुई, उन मुंहिंजे पेरनि खे टच कयो त मां हिकदमि चयो मुंहिंजो बाबा पुटु इहो ईअं न कबो आहे, नियाणियूं थोरी पेरनि ते हथ लॻाईंदियूं आहिनि। त हुनजी अखियुनि में हल्को पाणी हो ऐं मूंखे चयो मूंखे तव्हांखे न थैंक यू चवणी आहे। मूं चयो हाणे घुमण आई आहे, इट्स ओके, नो इशू। मूं चयो ठीकु आहे पुटु, चई न मूंखे तव्हांखे हिकिड़ी वॾी मतिलबु महिरबानी तव्हांजी करणी आहे, तव्हां मूंखे जहाज़ ॾेखारियो आहे। मूं चयो यार जहाज़, हाणे मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई त भई जहाज़ मतिलबु छा जहाज़ वॉट। मूंखे चई न तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे साम्हूं खां जहाज़ ॾेखारियो आहे। उहो मूं आसमान में ॾिठो आहे, पर मूं साम्हूं जहाज़ ॾिठो आहे। त मूं चयो ठीकु आहे, जेकॾहिं तूं ख़ुशि आहीं त इट्स अ गुड ओमन, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। चई न ॻाल्हि इहा ई त मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदी हुई त मुंहिंजो बाबा सऊदी अरब कमाइण वियो हुयो न, उते मज़दूरी करणु वियो हुयो। त मुंहिंजी अम्मा चवंदी त पापा हिकिड़े ॾींहुं ईंदो ऐं इलाही सारियूं शयूं खणी ईंदो बाबा, ऐं उहो जहाज़ मां लहंदो, ऐं जॾहिं जहाज़ मां लहंदो त ॾाकण त लहंदो न, त पोइ पाण गुल खणी बीहंदासीं ऐं पाण हुनखे गुल पाराईंदासीं, पाण हुनखे भौकर पाईंदासीं, हुनखे वेलकम कंदासीं पाण। चई पोइ मां हमेशह सोचींदसि जहाज़ लहंदो आहे, पोइ हुनखे ॾाकण लॻंदी आहे, पोइ माण्हू हीअं लहंदा आहिनि, ईअं चढ़ंदा आहिनि, ईअं थींदो आहे, असां बि ईअं कंदासीं। पर चई इहो ईअं कोन थियो। इहो इन करे कोन थियो जो बाबा खे कंहिं सऊदी अरब में मारे छॾियो, कंहिं क़तलु करे छॾियो, ऐं मैयत कुझु अहिड़ी जो हेॾां पाकिस्तान बि कोन आई, बाबा उते ई दफ़न थी वियो। त मां हमेशह ज़िंदगी में इहो सोचियो त मां हिकिड़े ॾींहुं जहाज़ ज़रूरु ॾिसंदुसि, मां हिकिड़े ॾींहुं जहाज़ ते हलंदड़ माण्हू ॾिसंदुसि, मां सोचींदुसि त इहो सभु कीअं हूंदो आहे। ऐं तव्हां अॼु मूंखे वठी आयो त मूं अलाए केतिरनि सालनि जो जेको ख़्वाबु आहे न, अॼु मुंहिंजो पूरो थियो, मूं साम्हूं ॾिठो त माण्हू जहाज़ मां कीअं लहंदा आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। ख़त नज़र मां हिते ख़तमु करणु चाहियां थो। मुंहिंजो आवाज़ु मुंहिंजी मदद न पियो करे, मां मुंहिंजो वॉइस जेको मुंहिंजे अंदरि में हिकिड़ो बेस भरियलु हूंदो आहे उहो न पियो अचे। उहो इन करे न पियो अचे त मां उन ॻाल्हि जी गहराई खे महसूसु करे सघां थो। उहा ॻाल्हि जेका बेहदि नंढी हुई, जंहिंजो को इम्पैक्ट कोन हो, जहाज़ ॾिसण था हलूं। पोइ तव्हां सोचियो जेकॾहिं दिलि मां हिकिड़ो आवाज़ु बुलंद थिए, जहाज़ ॾिसण था हलूं, केॾो फ़र्क़ु आहे। ॻाल्हि हूंदी आहे, ॻाल्हि वॾी बि हूंदी आहे, ॻाल्हि नंढी बि हूंदी आहे, कैफ़ियत सिर्फ़ु महसूसु करण जी हूंदी आहे। केरु बि कंहिं ख़्याल जो इज़हार करे थो न जेको तव्हांखे नंढो लॻे थो, त पंहिंजे मुल्क खे लिकाए छॾींदा कयो। ईअं न त कोई चहिरो ख़राख़्त करे छॾियो, पर पंहिंजे मुल्क खे लिकाए हथ वधां थो, न्याज़मंदियुनि सां प्यार सां चवंदा कयो ठीकु आहे, इहो बि ॾाढो सुठो आहे। असांखे इहा ख़बर न आहे त हुनजे पोयां केॾी गहराई, केॾी डेप्थ ऐं केॾी इन्वॉल्वमेंट लिकियलु आहे। करीम रब्बां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखंदो। मां मुंहिंजो बेहद शुक्रगुज़ार, यूट्यूब ते मां अचां पियो थो ऐं तव्हां मूंखे पसीराई ॾियो पिया, मोहबत कयो पिया, मूंखे लाइक कयो पिया, चैनल खे अॻियां आणण जी कोशिशि कयो पिया। मां जे लाइ हिकु हिकु ॿार बचे लाइ, नियाणियुनि लाइ, पुटनि लाइ, ऐं सभिनी लाइ बेहद शाकिर आहियां। परवरदिगार अव्हांखे अव्हांजा अजुर ॾींदो। आमीन सुमा आमीन। फ़ी अमान अल्लाह। इंशाअल्लाह वरी ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं। अल्लाह वाहिद। अस्सलामु अलैकुम।